सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। सिर लगे सुहणे सजण सां सिर लगे दिल जे दिल बर मन जे मन सां सिर लगे दिल जे दिल बर मन जे मन सां सिर लगे सुहणे सजण सां सिर लगे। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो, पंहिंजनि सजणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिल वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़ेवारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक हमेशह हिन प्रोग्राम जी जेका ओपनिंग थींदी आहे कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदी आहे, प्यारे आवाज़ सां, प्यारे अंदाज़ सां थींदी आहे। सो अॼु बि सूफ़ी कलाम सां आगाज़ कंदासीं, पोइ ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं, पोइ ॿियूं कचरियूं कंदासीं। सो स्टार्ट में ओपनिंग में हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत अंदाज़ सनम मारवी जो तुम्बा वजदे अली अली। एंजॉय।
वेलकम जी अगेन, खुशामदीद भलीकार पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। अवांजो प्यार, अवांजूं मोहबतूं 021351217763 ते। ऐं कोशिशि आहे त प्रोग्राम में लाइव कॉल्स घणियूं शामिल रखजनि ऐं मैसेज प्रोग्राम में शामिल रखजनि घणे खां घणा। सो अॼु मुंहिंजी तबियत ठीकु आहे, अॼु मूंखे जेको पेन हुयो उहो ख़तमु थी चुको आहे ऐं तव्हां जी बि तबियत ठीकु हूंदी। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं हमेशह मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो। राति जे हिन ख़ूबसूरत पहर में मुंहिंजी हिन महफ़िल में ज़रूरु शामिलु थींदा कयो। पंहिंजे ज़िंदगीअ जा जेके तजुर्बात आहिनि, ज़िंदगी में जेके सुठियूं यादूं आहिनि या जेके सुठियूं ग़लतियूं त न चऊं, पर ग़लतियूं बि कॾहिं कॾहिं सुठियूं थी वेंदियूं आहिनि। त जेके बि ज़िंदगीअ जा सिंधीअ में चइबो आहे कारनामा तव्हांजा आहिनि, उहे तव्हां शेयर करे सघो था। सो 021351217763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज तव्हां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करणो ते मैसेज बि करे सघो था। सो ॻाल्हियूं कचहरियूं खोड़, मां चवंदो आहियां त रेगुलर कॉलर त ईंदा ई ईंदा आहिनि, पर जेके न्यू कॉलर्स ईंदा आहिनि, जेके नया माण्हू, नया मेंबर असांजी महफ़िल में हूंदा आहिनि, उहे बि जान विझी छॾींदा आहिनि। छो त मोहबतूं हर माण्हू ॾींदो आहे, पर कॾहिं कॾहिं कंहिं नए माण्हू जी मोहबत बि ॾाढी सुठी लॻी वेंदी आहे। सो अव्हां बि मोहबतूं शामिलु करे सघो था मुंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। छो त लाइव विथ राजा राति जो सूमर, अंगारो, अरबा, ख़मीस 9 खां 11 बजे ताईं तव्हां सां गॾु हूंदो आहे। ऐं राजा जो ही जेको प्रोग्राम आहे, इहो अव्हांजो प्रोग्राम आहे। हिन जा होस्ट बि तव्हां आहियो, हुन जा मेज़बान बि तव्हां आहियो। मां त बसि तव्हां सां कचहरी कंदो आहियां, ॻाल्हि ॿोल कंदो आहियां। छो त जीअं कंहिं दौर में, कंहिं वक़्त में असां ॾिसंदासीं ओताकूं हूंदियूं शाम जो, त हीअ राति जो पंहिंजी ओताक आहे। ऐं हिन ओताक में जेके बि माण्हू आहिनि, जेके फ़ोन कॉल कनि था, पंहिंजी राय ॾियनि था, पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कंदा, पंहिंजा जेके ज़िंदगीअ जा जेके तजुर्बा आहिनि उहे शेयर कंदा, त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं बाक़ाइदा मां उन ओताक वारी फीलिंग रखंदो आहियां पंहिंजे शो में। त तव्हां बि उहा ई ओताक, उहा ई महफ़िल सम्झी तव्हां हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं तव्हां इहो ज़रूरु फील करायो त तव्हां हिन में महफ़िल में असां सां गॾु आहियो ऐं कुझु न कुझु असांखे तव्हां ॻाल्हि ज़रूरु असां सां शेयर कंदो। सो लाइव कॉल जो हसीन सिलसिलो हिन प्रोग्राम में हूंदो ऐं मोहबतूं हूंदियूं, प्यार हूंदो, ख़ुशियूं हूंदियूं। पर छा कजे, छा कजे, छा कजे। अॼु डायरेक्टर मुंहिंजो लेट आहे, तव्हांजी कॉल या त आई न आहे या ताईं, या त को प्रॉब्लम आहे फ़ोन में, जो हिन महिल ताईं का ख़बर ई न आहे, न फ़ोन जी, न कंहिं शइ जी, न IFB जी, न कंहिं ॻाल्हि जी। कॉल आहे केॾी महिल आई? हाणे इहे। हलो अस्सलाम वालेकुम। केरु आहे साईं? सभु ख़ैरु अलहमदुलिल्लाह। केरु आहे? रवि कुमार सर, शहदादपुर खां। कहिड़ो कुमार? रवि कुमार खे नमस्ते था चऊं। ख़ुशि आहियो? चाक चङा भला? नमस्ते, ठीकु आहियो? तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। मुंहिंजा राणा, मुंहिंजा मिठा। शहदादकोट, कंबर शहदादकोट मां? जी कंबर शहदादकोट। चलो, तव्हांखे भली कार था कयूं पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। ऐं राति जो पहर आहे ऐं तव्हां शामिलु थिया। अॼु पहिरीं कॉल तव्हांजी आहे, त को ज़िंदगी जो तजुर्बो, का ख़ूबसूरत यादि असां सां ज़रूरु शेयर कयो अॼु। जी तजुर्बा खोड़ आहिनि, यादियूं बि खोड़ आहिनि। छा था शेयर कयो, छा था ॿुधायो? पंहिंजी ज़िंदगीअ जो को हाल अहिवाल ॿुधायो, कीअं ज़िंदगी गुज़री आहे, कहिड़ियूं किथे ग़लतियूं कयूं आहिनि? शुक्र अल्लाह जो, ज़िंदगी में गुज़रे। हल गानो ॿुधाए भला दोस्त, ज़मानत करा पंहिंजी। गानो सर, तूं भली दिलरुबा। ॿुधाए न, ॻाए ॿुधा। ॻाए सर, आवाज़ ई मज़े जो न आहे। तोखे नथो वणे न, ॿियनि खे वणंदो, तूं ॿुधा। न वणंदो सर असांजो आवाज़। ॿुधा मुंहिंजा सुहिणा, हिकिड़ो त एॾो हूअं सॼो ॾींहुं पियो ॻाईंदो हूंदे, जिथे वेंदो हूंदे ॻाईंदो हूंदे, तोखे चवंदो हूंदो केरु त मूंखे त आवाज़ु सही न आहे। तूं भली दिलरुबा, नाज़ कर एतरी सोच कर, ज़िंदगी मुख़्तलिफ़। हाय तूं भली दिलरुबा, नाज़ कर देर कर, एतरी सोच कर, ज़िंदगी मुख़्तसर। तूं भली दिलरुबा, नाज़ कर देर कर। छा कजे, छा कजे, छा कजे।
इहो ई प्यार आहे अव्हांजो, इहो ई मोहबतूं आहिनि, इहे ई ख़ुशियूं आहिनि अव्हांजूं, ईअं इन ख़ुशियुनि में शामिलु थींदा कयो। ऐं राति जे पहर में दिलि चवंदी आहे त अव्हां सां कचहरी कजे, अव्हां सां ॻाल्हियूं कजनि, अव्हांखे ॿुधिजे। सो तव्हां जॾहिं ॿुधाईंदा न आहियो न या का पंहिंजो तजुर्बो या का ॻाल्हि न कंदा आहियो त पोइ मां बि थोरो न चवंदो आहियां त यार हाणे प्रोग्राम खे 2 ॾींहं करे छॾिजे, 3 ॾींहं करे छॾिजे। त जॾहिं बि शो में शामिलु थियो त कुझु न कुझु पंहिंजी ज़िंदगीअ जी ॻाल्हि का न का शइ ज़रूरु शेयर कंदा कयो जंहिंसां मज़ो अचे, मूंखे बि मज़ो अचे। ओताक त हिकिड़ा माण्हू वेठा हूंदा आहिनि रुॻो वेठा ॿुधंदा आहिनि, त उहे ॿुधण वारा न थियो। अचो त फुल पार्टिसिपेट कयो, न त तव्हां ॿुधण वारा चुप करे वरी पर जेके कोन हूंदा आहिनि जीअं क्रिकेट खेॾंदी आहे हलंदी आहे या का गेम हलंदी आहे त क्रिकेटनि खां ॿाहिरि जेके वेठा हूंदा आहिनि तमाशाई, उन्हनि वांगुरु थी वेही रहो, इंजॉय कयो। बाक़ी जेकॾहिं कॉल जे ज़रिए प्रोग्राम में शामिलु थियणो आहे त ज़रूरु पार्टिसिपेट कयो ऐं का सुठी सुहिणी ॻाल्हि, पंहिंजी ज़िंदगी जो को तजुर्बो, का ग़लती, का यादि ज़रूरु शेयर कयो। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। साईं मेरा साईं, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? छा कजे छा कजे, तव्हां हेॾा तकड़ा छो हूंदा आहियो? मूंखे प्यार मिलियो। न प्यार त मिलियो, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त तकड़ा छो हूंदा आहियो? ईंदा आहियो या हलिया वेंदा आहियो? छो न कंदा, मूंखे प्यार मिलियो। कंहिंजो प्यार मिलियो अथव? प्यार कंहिंजो मिलियो आहे? दोस्तनि जो बि। वाह साईं वाह, असां सां बि दोस्ती कयो साईं। हा तव्हां अचो खणने, तव्हां दाद ॾियो पिया उमिरि खां पोइ अचिजो। इंशाल्लाह इंशाल्लाह। ॿियो हाल वाल जो ख़ुशि वेठा हो? चाक चङा भला? उमिरि ते कॾहिं था वञो? साईं इंशाल्लाह 22 तारीख़ है, 22 तारीख़ फ्लाइट आहे, 22 अक्टूबर। अकेले था वञो फैमिली सां? फ़िलहाल मां 22 ते अकेलो थो वञा, 27 ते फैमिली ईंदी। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सभिनी जे लाइ दुआ घुरबी ऐं मां पंहिंजे पेज ते उतां लाइव बि ईंदुमि ऐं तव्हां सभिनी जे लाइ उते दुआ तव्हां पाण घुरिजो दुआ। वॾी महिरबानी। कुर्ब कुर्ब मेरा साईं कुर्ब। ए हवा आऊं छो न खिला, ए हवा आऊं छो न नचा, मूंखे प्यार मिलियो, मूंखे प्यार मिलियो। ए हवा आऊं छो न नचा। हाय वाह जो गानो यादि ॾियाराए छॾी साईं, वाह 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 जुड़ियो सभु, वाह वाह कमाल करे छॾियो। सो ख़ैरु खॾड़ो वारनि खे बि खोड़ सारा सलाम, परियां सांगड़ वारनि खे बि सलाम, ऐं ओरियां जेके दोस्त वेठा आहिनि, शहदादपुर वारा, सिंजोरे वारा, झोल वारा, शाहपुर चाकर वारा, शहदादपुर वारा, टंडो आदम वारा, ऐं ओरियां उॾेरोलाल वारा, ख़ैबर वारा, सभिनी खे खोड़ सारा सलाम, सभिनी खे मोहबत भरिया सलाम। राति जो ख़ूबसूरत पहर ऐं असांजी सुहिणी सिंध जो सफ़रु, छो त जॾहिं सुहिणी सिंध जो सफ़रु थींदो आहे राति जो पहर में, हर इलाइक़े मां, हर शहर मां, हर ॻोठ मां असांजी कॉल ईंदी आहे त पोइ मूंखे ईअं लॻंदो आहे त मां सॼी माशाअल्लाह सिंध घुमी आयुसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छो भाउ अॼु ख़्वाब आहे, सवेल आया आहियो छो? बस टाइम ही आहे न बाद में। छा कजे कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह सब सेट? जी सब सेट आहे? सब सेट आहे, बस हले पई ज़िंदगी जो काफ़ी आहे। हाय को ज़िंदगीअ जो अहिड़ो ख़ूबसूरत तजुर्बो, का अहिड़ी यादि जेका यादि कंदा हूंदो त सुकून मिलंदो हूंदो, ॿुधायो असां सां बि शेयर कयो। बस ज़िंदगी इहा यादि हिकिड़ी चङी गुज़री आहे, उमिरि ते विया आहियूं ऐं मके पाक में पहुचण वारा साम्हूं काफ़िला दीदार थियो, हुन खां वधीक चङी शइ ज़िंदगी। वाह 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 वाह, छा कजे। ॿियो हाल वाल जो? असांजी ज़िंदगी बि ॾाढी सुठी पई गुज़रे, असांजे दिलि जो मौसम बि हाणे बहितर थी वियो आहे, सुठो थी वियो आहे। उहो छो न? बसि ईअं कॾहिं कॾहिं माना हू थींदो आहे सिलसिलो। अच्छा कॾहिं कॾहिं अलाह हमेशह तव्हांजे दिलि जो मौसम ज़िंदगी सुठी गुज़रे। हा बसि तव्हांजी हिन खिल सां गॾु सुठी गुज़रे। छा था ॿुधायो दी? ॿुधाइण जी ज़रूरी आहे? कल्ह बि कोन ॿुधाई, अॼु बि न ॿुधाईंदी, पोइ कीअं थींदो, माना कीअं माना हलंदो कीअं माण्हू? चलो ठीकु आहे, तव्हां चओ था ॿुधायो। ॿुधायो। यादि पई कयां। हिकु सूर हुजे त सां तुंहिंजा साहण खां सूर घणा, हा जेके मूंखे ॾिना आहिनि तो उहे घणनि खां सूर घणा, हिकु सूर हुजे त सां तुंहिंजा साहण खां सूर घणा। बस काफ़ी आहे। सूरनि में ज़िंदगी आहे असांजी बि, असांखे सूरनि वारो गानो ॿुधाए छा माना छा साबित कयो तव्हां?
ज़िंदगी जो नालो ये त सूर आहे न। माना असलम भुट्टो यादि अचे थो मूंखे त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा। हा वफ़ा ठकमनी सुकून ऐं सुख हाणे- थोड़ो टाइम जो हूंदो हाणे- न जेको दर्द त वफ़ादार हूंदा आहिनि। दर्द क़बर सां गॾु हूंदा आहिनि। दर्द वफ़ादार न हूंदा आहिनि पर दर्द जॾहिं मिलंदो आहे न ज़िंदगीअ में त पोइ असांखे ख़ुशीअ जो अहसासु थींदो आहे। जेकॾहिं इहो दर्द न हुजे हा या तकलीफ़ न हुजे हा त असांखे ख़ुशीअ जो अहसासु कोन्ह थिए हा। सो हमेशह सही चओ दादा। तव्हांखे जॾहिं दर्द मिलंदो आहे त को न को अहिड़ो माण्हू हूंदो आहे जेको ख़ुशि थींदो आहे। सो उनजी ख़ुशीअ जे ख़ातिर उन दर्द खे बर्दाश्त करे विदा कयो। अच्छा जी कारा सही आहे दादा। कारा बि अथव, नीरा, पीला, सावा, ॻाढ़ा, फिका, इहे सभु रंग अथव ज़िंदगी जा। रुॻो अच्छा न आहिनि। तव्हां जेॾी महिल अचो चओ अच्छा। हर इलाइक़े जी पंहिंजी लैंग्वेज पता सॼी वॾी ॻाल्हि खे। छा कजे छा कजे। तव्हां को सॉन्ग ॿुधायो दादा। गानो ॿुधायां तव्हांखे? ख़बर अथव मुंहिंजा सॼा रिश्तेदारी था शिफ्ट थी। हाणे हिकिड़ी भेण रहे थी उहा बि वञे थी। अॼु सॉन्ग ॿुधायो कुझु सुठो। असां आया आहियूं न। असां मुंहिंजो तव्हां ॾाढो सां रोइण जो मूड अथव। गॾु असां तव्हांजा रिश्तेदार वेठा आहियूं राति जे पहर में। तव्हां छो था घबरायो? तव्हां बि त सिटी में वेठा आहियो न। असां ॻोठ में वेठा आहियूं सम्झो। सम्झो टीवी ते राति जो कनेक्शन आहे। हींअर अॼुकल्ह दुनिया मिली वई आहे। मां सवेल ॻाल्हि कयमि त नंढे हूंदे असां ॾिसंदा हुआसीं ओताकूं हूंदियूं, महफ़िलूं मचंदियूं। त हाणे हीअ ओताकूं आहिनि, हीअ महफ़िलूं आहिनि, हीअ कचहरियूं आहिनि। इहे ई त आहिनि जेके माण्हू यादि रखंदो। पर त सभु प्यारा माण्हू प्यारा रिश्तेदार लॾे वञनि त पोइ अकेलो थी पए थो माण्हू दुनिया में। बसि अबा सदाईं तोखे छॾे वेंदा आहिनि माण्हू। छा कयूं हा, हा। पोइ सुठो मोहबत का विरहा को ख़ुशियूं विरहा त केरु छॾे न वञे। अच्छा उहो चवंदो तोखे वठी वञो वठी वञो असां नथा वञूं। हा हलो तव्हांखे गानो मां ॿुधायां थो। यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, तुंहिंजे कमरे जी दीवारुनि ते मुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं, यादगिरियूं रहिजी वेंदियूं। सही आहे? सही आहे दादा। चलो दुआउनि में यादि, दुआउनि में यादि, दुआउनि में यादि। ऐं यादि जेका आहे न उहा ॾाढी ज़बरदस्तु हूंदी आहे। ज़िंदगीअ में तव्हां कुझु अहिड़ियूं यादूं पाण सां गॾु खणी हलो जेके सुठनि माण्हुनि सां गॾु, सुठियुनि ॻाल्हियुनि सां गॾु, सुठियुनि कचहरियुनि सां गॾु ऐं सुठनि लम्हनि सां गॾु हुजनि। उहे तव्हां पंहिंजे दिलि जी हार्ड डिस्क आहे न जेका हार्ड डिस्क उन में सेव करे छॾियो। सची थो ॿुधायां ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रंदव, मज़े वारी गुज़रंदव ऐं तव्हां ॿिए कंहिंजा साथी थी वेंदो। तव्हां ॿिए कंहिंखे इहे सभु शयूं सेखारे छॾींदो। हिकिड़ी कॉल था वठो जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाहिदा? न मुक़द्दस जी। कहिड़ा हाल आहिनि मुक़द्दस? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे। ॿुधायो तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक आहियां A1 फर्स्ट क्लास। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। ॿियो छा हाल आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? कीअं आहे दिलि जो मौसम? तमामु बहितर, तमामु ख़ूबसूरत। छो भला अहिड़ो छा थियो आहे? बस तमामु ख़ूबसूरत, तमामु हसीन। चलो गुड आहे। दिलि जे मौसम खे सुठो ई माण्हू खे रखणु खपे। जी बिल्कुलु सो त आहे। ऐं दिलि जो मौसम तॾहिं सुठो थींदो आहे जॾहिं तव्हां जी ज़िंदगीअ में सुठा माण्हू हूंदा आहिनि। तव्हांजी ज़िंदगीअ में ॻाल्हि ॿोल जेका हूंदी आहे उहा सुठनि माण्हुनि सां हूंदी आहे, प्यारनि माण्हुनि सां हूंदी आहे। ऐं उहो चवंदा आहिनि न कल्ह कंहिं मूंखे चयो त छा चई कुझु चई मूंखे यादि कुझु चई मूंखे यादि नथो अचे। अच्छा त तव्हांजी नेट माना का अहिड़ो लफ़्ज़ हुयो मूंखां विसरी वियो पर चयईं ज़रूरु मूंखे। बस दिल जे अंदर भी तमाम खूबसूरत माण्हू हुजंदा आहिनि। जीअं अम्मी आहे, भाउ आहे, तव्हां आहियो हर कंहिंजे दिलि मुंहिंजे। हा माशाल्लाह। कॾहिं खां कॉल कंदा आहियो तव्हां? जी तव्हां कॾहिं खां कॉल कंदा आहियो? काफ़ी टाइम थियो आहे। केतिरो? यादि में टाइम काफ़ी थियो। अच्छा त टाइम काफ़ी इन करे थियो आहे त इन करे तव्हांजे आवाज़ खे आउं सुञाणींदो आहियां तॾहिं तव्हांजो नालो वरितमि। अच्छा हा बसि काफ़ी टाइम थियो। उन में बि तव्हां सिर्फ़ु फर्स्ट बार मुंहिंजो अॼु नालो तव्हां पहिरियों दफ़ो वरितोसीं, पहिरियों दफ़ो ई पकड़िजी पियासीं। जी छा कजे छा कजे छा कजे। ख़ैर थैंक यू। ख़ुशि हुजो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ जे अंदाज़ में। हाँ जी बिल्कुल। हाँ हर चाहे तेरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थिए
हाँ तुझ यादूं संभाले रखम दिल में, तुझ यादूं संभाले रखम दिल में, पर तुझी कमी महसूस थिए। हाँ हर चाहे तेरी हर महफिल में, मूंखे तुझी कमी महसूस थिए। तू मूंखां ही विछड़ी वियो, गुलशन सारो उजड़ी वियो। न रहियो को मज़ो मुंहिंजी खिल में, न रहियो को मज़ो मुंहिंजी खिल में, हाँ मूंखे तुझी कमी महसूस थिए। हर जाए तेरी हर महफिल में, मूंखे तुझी कमी महसूस थिए। जी वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, थैंक यू सो मच। थैंक यू मुक़द्दस, तव्हां शो में शामिलु थिया ऐं हमेशह तव्हां बलूचिस्तान जी नुमाइंदगी कंदा आहियो, पंहिंजे शहर जी विंदर जी नुमाइंदगी कंदा आहियो, सुठो लॻंदा आहियो। सो छा कजे छा कजे छा कजे। हा ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे। साईं जोणे जो साहिबु काफ़ी दफ़ा चयो त अॼु अहमद मुग़ल खे असां उनजे कंप्यूटर खे ज़ोरीअ खोलियोसीं ऐं उनखे असां हलायोसीं ऐं जेको आहे सो तव्हांजे लाइ बि हलायूं था गानो, इंजॉय कयो। वसंदड़ दुनिया उजड़ी वई, किस्मत छॾो बर्बाद करे। कंहिंखे दाद ॾियां केरु दाद कंदो, छा वरंदो भला फरियाद करे। हो कर गम न पिरी मुंहिंजी ज़िंदगीअ जो, रब तोखे
न हुए तोखे वाधायूं लख पिरी केरो गे हाणे लुड़क पिरी मुंहिंजो हिकु सहारो तूं हुए अॼु तूं बि परायो थी वए हिकु सहारो तूं हुए अॼु तूं बि परायो थी वए हाय छा कजे वेलकम जी अगेन ख़ुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जो अहसासु राति जे हिन पहर में मूंसां गॾु हूंदो आहे तो राति जो हीउ जेको पहर हूंदो आहे इहो ॾाढो ज़बरदस्तु हूंदो आहे उहो इन करे ज़बरदस्तु हूंदो आहे त तव्हां मूंसां गॾु हूंदा आहियो सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो मैसेज जमा कंदा आहियो हुन ते राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज भी करे सघो था सो ॻाल्हियूं हमेशह मां इहो चवंदो आहियां त जॾहिं बि तव्हां ज़िंदगीअ में जेको बि कमु कयो तव्हां पंहिंजी लॉयल्टी सां कयो ऐं पंहिंजी उन सचाईअ सां कयो त उहो कमु कॾहिं बि जेको आहे सो तव्हांखे ॾुखियो बि कोन लॻंदो ऐं तव्हां उहो कमु करे तव्हांखे तंग बि कोन कंदो सो लॉयल्टी ज़रूरी आहे हर कम में हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा साईं राजा साईं वाई पंदी का मुख्तियार उस्मानी अर्ज़ कयां पियो कहिड़ा हाल आहिनि मुख्तियार ख़ुशि आहे चाक आहे चङो आहे भलो आहे अल्लाह जा एहसान ऐं तव्हांजो तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह सभु सेट A1 फर्स्ट क्लास कीअं पई लॻे तबियत कीअं पई लॻे अॼु सही पई लॻे न अॼु माशाल्लाह सही पिया लॻो कल्ह तव्हां शिकायत कई पेन न हाणे अॼु शुरू में ई तव्हां इहा ॻाल्हि कई त अॼु तबियत सही आहे माशाल्लाह इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशी थी न पेन ख़तमु थी वियो यार ॾाढो ख़राब हुयो ऐं ॿियो हिकिड़ो जुमिलो ॿुधो तव्हां खां उहो ॿुधी ॾाढी तकलीफ़ थी छा तव्हां चओ प्रोग्राम खे कटे हफ़्ते में ॿ कजनि ॿ प्रोग्राम या 3 कजनि ईअं त इहो ज़ुल्म त न कजो उहो इन करे थो चवां त माण्हू जॾहिं ईंदा आहिनि वरी पार्टिसिपेट कोन कंदा आहिनि जिन सां चवंदो आहियां कुझु ॻाल्हाइनि इन करे चवंदो आहियां त घटि करे छॾिया भला न ईअं न कजो इहो ज़ुल्म न कजो आहिस्ते आहिस्ते माण्हू इनशाला जॾहिं माना ॻाल्हि करणु शुरू कंदा त पोइ सम्झी वेंदा पाण ॿियो ॿुधायो पंहिंजी ज़िंदगी जेको तजुर्बो मूंसां शेयर कर अॼु ज़िंदगी जा कहिड़ा तजुर्बा शेयर कजनि ज़िंदगी जा हज़ारे माना तजुर्बा हुया के ॻाल्हियूं हज़ारे हुयूं हाणे छा कजे तव्हांजी ॻाल्हि वग़ैरह कहिड़े तजुर्बे खे ॻणे तव्हां सां ॻाल्हाइण में हिकिड़ो वॾो तजुर्बो आहे मूंसां ॻाल्हाइण बि इहो वॾो तजुर्बो आहे आवाज़ जी ॻाल्हि ॿुधाई आहे साईं जहिड़े तहिड़े जी जाइ न आहे भली कार करे ॾिसनि हा ॿियो हाल अहवाल ॾे ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे तव्हां बसि जीअं तमामु माना दिलि ख़ुशि करे छॾींदा प्रोग्राम में कॉल कंदा आहियूं ॾाढो सुकून मिलंदो आहे मुंहिंजे प्रोग्राम में अची मूंसां ॻाल्हायां हा न तव्हां ओताक वारी ज़िक्र कई आहे ओताक में पहिरीं ओताक कल्चर हूंदो हुयो वेंदा हुआसीं कचहरियूं थींदियूं मछ कचहरियूं थींदियूं हाणे उहे सभु वयूं हाणे सभई दोस्त गॾिजूं था रेगुलर कॉलर जेके आहियूं सभिनी खे ॿुधूं था तक़रीबन तव्हांजे बदौलत काफ़ी माण्हुनि खे सुञाणो था बलूचिस्तान आहे हेॾा मिठी थर छाछरो हेॾा काल अचनि था सभिनी सां माना इहो सुञाणण में अची था वञनि माण्हू घुमी था अचूं चलो महिरबानी मां सची थो ॿुधायां राति जे हिन ख़ूबसूरत पहर में सारी सिंध पिरीअ जो पाछो आहे राति हिन ख़ूबसूरत पहर में मुख़्तलिफ़ शहरनि मां कॉल्स ईंदियूं आहिनि जीअं हाणे तव्हां वाही पांदी मां कॉल कई आहे त परियां गोरख वेझो आहे जोही ओरियां दादू वारा वरी मेहड़ वारा परियां मोरे वारा भान सईदाबाद वारा मूंखे इहो सॼो मां सम्झंदो आहियां मां इहो सफ़र पियो कयां मां तव्हां सां गॾु आहियां सॼो ज़हन में फ्री ईंदो आहे न सॼो हिन वक़्तु आउं वाही पांदी में वेठो आहियां तव्हां सां कचहरी पियो कयां हा तव्हां असांजे कचहरी जे बदौलत जेके ॾिसनि था उहे माण्हू बि ख़ुशि थींदा हूंदा चवंदा हूंदा असां वाही विया आहियूं गोरख घुमण विया आहियूं इहो काल जितां आयो आहे इहो शहर असांजो ॾिठल आहे हाय क्या करें थैंक यू बेटा थैंक यू कुझु ॿुधायो भला कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में बिल्कुलु ॿुधाईंदासीं जीअं उस्ताद बुखारी जेको जो सिटूं आहिनि उस्ताद बुखारी महबूब जे माना तकड़ जे वञण जी ॻाल्हियूं कंदो आहे महबूब जॾहिं मिलंदो आहे उन्हनि जी शिकायत कंदो आहे जीअं तव्हां खे असां पंहिंजो महबूब सम्झंदा आहियूं हाय
असां तव्हांजे महफ़िल में शामिल थींदा आहियूं पोइ महबूब तकड़ा हूंदा आहिनि तकड़ कंदा आहियो कान लॻड़ साईं चवंदा आहियो त छा था ॿुधायो हा तो वो वो दिल में चौंदा हूँ तो अभी आए अभी बैठे अभी दामन संभाला तुम्हारे जाऊं जाऊं ने हमारा दम निकाला आय हाय आय हाय आय हाय आय हाय क्या करे ये हकीकत है तो ये उस्ताद बुखारी जैसो हाँ एमल आए एमल वेंदे के दम दिल पर टिक हाँ टिक ये जेको रात जो दम नाल गुजर वेसी के चार पहर पर टिक हाँ जई पहरा जो मेरा चाह न ढापे छंछर आचर टिक टिक हफ्ते महीने हाँ न भरेसी साल सरासर टिक वाह वाह साल बि सोना मेरी सिक न लहसी जेतर जीवा तू तेतर टिक वाह वाह जेतर जीवा तू तेतर टिक वाह 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 हाँ मर बि वञा उस्ताद बुखारी तू ताई महशर टिक आय हाय आय हाय असांजे ठीकु आहे सर महिरबानी सर महिरबानी महिरबानी ॻाल्हि ॾाढी भली कई तव्हां थैंक यू वेरी मच तव्हां ॻाल्हि ॾाढी भली कई त इहा हक़ीक़त आहे जॾहिं माण्हू पंहिंजे कंहिं प्यारे सां ॻाल्हाईंदो आहे या कंहिं दिलि वारे सां ॻाल्हाईंदो आहे पोइ वक़्तु गुज़री वेंदो आहे टाइम गुज़री वेंदो आहे ऐं निंड जॾहिं न ईंदी आहे राति जा वरी ॿ थींदा आहिनि ऐं केरु हूंदो न आहे ॻाल्हाइण वारो त पोइ माण्हू पोइ सोचींदो आहे त हाणे छा करे छा कजे अस्सलामु अलैकुम साईं वालेकुम सलाम राजा बाग कहिड़ा हालनि ख़ुशि आहियो तबियत सही आहे तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां मुंहिंजी दुआउनि सां मुंहिंजे साम्हूं आहियां माशाअल्लाह अल्लाह असांखे ख़ुशि रखंदो मोहम्मद अनवर बलोच जंगारनि मां ॻाल्हायां पियो कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक आहियो चङा भला अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसाननि मालिक जा करमनि रब जूं महिरबानियूं आहिनि तव्हां ख़ुशि वेठा आहियो मां तव्हांजी दुआउनि सां माशाअल्लाह 2 ॾींहं थिया आहिनि तव्हां सां कोन ॻाल्हाए सघियासीं लाइट कोन रही असां वटि हा तंहिं करे अॼु वरी मौक़ो मिलियो त मुंहिंजो तव्हां सां ॿारनि सां कचहरी कयूं हो गानो ॿुधो अथव अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो माशाअल्लाह 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 तव्हां मतिलबु त तमामु ज़बरदस्त मां बि तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो शेर ॿुधायां थो वेही तू न विसार मता तू बि न विसरी वञी वेही तू बि न विसार मता तू बि न विसरी वञी लह उन्हनि जी सार जेके सारीनि तोखे साह सां तो माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं असांखे ॾाढी ऐं तव्हां सां कचहरी थी वेंदी आहे अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं हमेशह आबाद रखे असांजी दुआऊं माशाअल्लाह तव्हां उमिरो बि करे अचो असां लाइ बि दुआ कजो तव्हां सभिनी जे लाइ खोड़ सारी दुआऊं कंदासीं ऐं स्पेशली हक़ीक़त थो ॿुधायां हीअ ॾींहं नथा गुज़रनि पिया माना हे अलाए मूंखे हीअ जेके 22 ॾींहं आहिनि 22 साल पिया लॻनि गुज़रनि ई नथा तव्हांखे ॾींहं तमामु हिकिड़ा वॾा लॻंदा छो जो इंतज़ार जो आहिनि न इंतज़ार आहे हिन शइ जो इंतज़ार इन शइ जो आहे त कॾहिं तव्हां इहे ॾींहं अचनि त मां वञी महबूब जो दीदार कयां अलाह साईं तव्हांखे नसीब कंदो असांजी थैंक यू वेरी मच अवां शामिल थिया ऐं वाक़ई इहा हक़ीक़त आहे जीअं सवेल मूं ॻाल्हि पियो कई त जेको सफ़ा माण्हू दिलि जे वेझो हूंदो आहे वरी हुन सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे वरी उहो जॾहिं ॻाल्हि ॿोल कटिंग करे माना हुनखे पंहिंजी का मजबूरी हूंदी आहे निंड बि त जल्दी अची वेंदी आहे माण्हुनि खे त पोइ ईअं थींदो आहे त पोइ माण्हू वरी पोइ ॻोल्हींदो वठंदो आहे इहो ई ॻोल्हींदो वठंदो आहे त हाणे कंहिंसां ॻाल्हाइजे ईअं न आहे सो नायाब सकीना समीना तहमीना ऐं जेका तानिया आहिनि इहे पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि हुजनि आबाद हुजनि जिथे बि आहिनि पर असां जेको आहे सो 2 कलाक हीअ ई कचहरी कंदासीं हा कॉल वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे साईं फरमान अली भुट्टो ॻाल्हायां राजा भाई ॾाकी खां ओहो फरमान कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ठीकु आहियो ख़ुशि आहियो चाक चङा भला कीअं तबियत कीअं पई ज़िंदगी गुज़रे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे शुक्र मालिक जो तमामु बहितरीन थो गुज़रे काफ़ी ॾींहंनि खां पोइ आया आहियो किथे गाइब थी विया आहियो किथे गुम थी विया आहियो बसि राजा भाई कुझु मसरूफ़ियात हुयूं ऐं कुझु अव्हांजो नंबर एतिरो बिज़ी रहे त माशाअल्लाह अव्हांजी तमामु घणी व्यूअरशिप आहे त नंबर मतिलबु हिकु टाइम ते सभु कॉलेज कॉल कनि था कॉल मतिलबु मिलणु ॾाढी मुश्किल हूंदी आहे पोइ माण्हू कीअं था चवनि त टीवी बंदि थी वई आहे टीवी हाणे ख़तमु थी वई आहे माण्हू हाणे टीवी नथा ॾिसनि रुॻो मोबाइल था ॾिसनि इहो माण्हू छो था चवनि पोइ जेकॾहिं असांजी बसि माण्हू चवनि था न मां यकीन कयो अव्हांजो शो जॾहिं बि ॾिसंदो आहियां अव्हांजी व्यूअरशिप ॾिसी करे मूंखे तमामु घणी ख़ुशी बि थींदी आहे त
माशाल्लाह तव्हांजी एतिरी व्यूअरशिप आहे एतिरा मतिलबु कॉलर कॉल कनि था। मोहबत विराईंदा आहियूं राति जो ऐं मोहबत ई माण्हू ईंदा आहिनि मोहबत वठणु प्यार वठणु बाक़ी जेको आहे सो ज़िंदगी आहे बेटा हले पई। जी जी बिल्कुलु माशाल्लाह। छा थो ॿुधाए? अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। कुर्ब फरमान छा था ॿुधायो? जी हिकिड़ो गानो यादि कयो मां ॿुधायां थो। दिल में अज रात तुझी याद भरिया शायद ऊंदा ही रात में कांच रंग भरिया शायद दिल में अज रात तुझी याद वरिया शायद केर ईंदो छुहित केर सदी दो मूंखे छा थियो केॾा गुम थी विया? नेटवर्क इशू बेटा भुट्टो साहब नेटवर्क इशू छा कजे ख़ैर हो कहिड़ो गानो सवेल ॿुधायमि हा यादि जी अॼु ॻाल्हि माना चवां पियो त यादूं जॾहिं ईंदियूं आहिनि त ॾाढियूं प्यारियूं यादूं हूंदियूं आहिनि या कंहिंजी यादि ईंदी आहे कंहिंखे माण्हू मिस कंदो आहे घणो त पोइ ईअं हूंदो आहे पोइ सभु जेको आहे गाना बि इहे पिया अचनि भलो ख़ूबसूरत गाली तरफ़ हलो प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे यादि तेॾी शलन में कूं आहे सजी रात रोंदा में कूं केर परचावे एंजॉय दिस ट्रैक। हाँ यार सजन कर पूरा सुकून माही मुहल न तमर बेसा न दे गम ते गम वडे सूर सितम
छा कजे वेलकम जी अगेन प्रोग्राम में अव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो जिन ख़ूबसूरत प्यार में मूंसां गॾु हुजो ऐं जॾहिं तव्हां मूंसां गॾु हूंदो त तव्हांखे मां सची थो ॿुधायां त तव्हां हिकु अलॻि दुनिया में हूंदो हिकु अलॻि सोचुनि में हूंदो हिकु अलॻि मां चवंदुमि ख्वाबनि जी दुनिया में हूंदो ख्वाबनि जी दुनिया में वेंदा कयो ख्वाबनि जी दुनिया ॾाढी सुठी हूंदी अथव ऐं ख्वाब जी दुनिया हमेशह जेको आहे सो असांजी दुनिया हूंदी आहे असांजा ख्वाब हूंदा आहिनि त असांजी दुनिया हूंदी आहे त उन में ज़रूरु वेंदा कयो हिकिड़ी कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा भाई ख़ुशि आहियो सभु ख़ैरु अदा केरु पियो ॻाल्हाए साईं तनवीर हुसैन मुगेरी मुगेरी साहब ख़ुशि चाक चङा भला थोरो फ्रेम इरफान फ्रेम कंप्लीट कर हा मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह सभु सेट A1 फर्स्ट क्लास सुञातो साईं जी मुगेरी साहब तव्हां मुगेरी आहियो तव्हां मूंखे कल्ह बि कॉल कई हुई ऐं टियों चकर तव्हां कॉल कई आहे ऐं तव्हांखे सुञाणे वियो आहियां ऐं तव्हांजो शनाख्ती कार्ड गुम थी वियो आहे उहो हिते कराची में गुम थी वियो आहे मिली वियो त तव्हां ॾे मां मोकिले छॾींदुसि ज़रूरु ज़रूरु शहदादपुर जॾहिं बि आयासीं तव्हां सां ज़रूरु कचहरी कंदासीं ॿियो ख़ैरु आहे छा कंदा आहियो तव्हां ज़मीदारी आहे चलो विलेज मीराजी करम खान मुगेरी माशाल्लाह मां केतिरी ज़मीन आहे पंहिंजी गंज आहे शुक्र आहे मालिक जो गंज आहे माशाल्लाह अचो हिते कॾहिं तव्हांखे बनी बारा ॻोठ घुमायूं को मानी बानी खारायूं साग पली चांवर जिमानी मच्छी लस्सी मखण वाह 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 माना असांखे हरू भरू ख़राबु आदतूं विझंदा न पोइ हिते असांजे कराची में केरु खाराईंदो पोइ इहे मच्छियूं पला इहे जेके चांवरनि जूं मानियूं आहे किथे हिते असां वटि हिते एॾे कराची जहिड़े शहर में साईं सॼो तेवर आहिनि ई न हिते माशाल्लाह अच्छा हिकिड़ी सची ॻाल्हि ॿुधायां तव्हां मच्छी मां राति जो रोज़ु खाईंदो आहियां डेली मच्छी मुंहिंजे घर ठहंदी आहे ऐं उहो जेको बाफ़ ते मच्छी ठहंदी आहे न बाफ़ ते उहा माना हींअर 8 बजे खां बाफ़ ते पई हूंदी आहे मच्छी उहा राति जो मां जंहिं महिल घर पहुचंदो आहियां त उन महिल मच्छी खाईंदो आहियां रोज़ डेली माशाल्लाह गर्मियुनि अचो असां पंहिंजे तलाउ तव्हांखे खारायूं बाक़ाइदे न न ज़रूरु अॼु तव्हां खाईंदा आहियो या उहे भाॼी में न न तरे त कोन खाईंदो आहियां भाॼी में खाईंदा आहियूं सही 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 चलो तव्हां सां गॾु मौसम बि आहे मौसम बि हाणे सही आहे माशाल्लाह सियारे तमामु मच्छी हाणे आम जाम हा मच्छी माण्हू खाए ई सियारे में न सेप्टेंबर अक्टूबर आर वारा जेके महीना आहिनि उन्हनि में जी जी बिल्कुलु चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो प्रोग्राम में शामिलु थी विया आहियो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में छा ॿुधायांव जेको कुझु उहो ॿुधायांव तव्हां ॿुधायो असांखे इहो त वर्ल्ड कप केरु खटींदो इंशाल्लाह हाणे पाकिस्तान खटींदो असां पाकिस्तान में चवंदासीं न हा सपोर्ट हुनखे कयो था तव्हां पंहिंजी टीम खे हा घणो चलो ठीकु आहे को गानो ईंदो आहे को गीत गज़ल गानो हाली फ़िलहाल त कुझु यादि न कयो आहे चलो ख़्यालु रखिजो पंहिंजो नेक्स्ट टाइम अचो त गानो को न को ॿुधाइजो ठीकु आहे थैंक यू अदा अदो असां सां गॾु गॾु हुयो छा कजे महिरबानी सर तव्हां शो में शामिलु थिया मां हमेशह चवंदो आहियां त जॾहिं बि अचो त कुझु न कुझु पार्टिसिपेट कंदा कयो का पंहिंजी ज़िंदगी जी का ॻाल्हि का अहिड़ी यादि का अहिड़ो तजुर्बो जेको माण्हुनि ताईं पहुचे त माण्हुनि खे बि कुझु सम्झ में अचे ॻाल्हि हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बिल्कुलु अदी ठीकु आहियां केरु पियो ॻाल्हाए सर मां नैना ॻाल्हायां पई सांगड़ शहर मां सांगड़ मां केरु पई ॻाल्हाए सर मां नैना ॻाल्हायां पई सांगड़ शहर मां सलमा नैना 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 जी कल्ह शहनीला आई हुई त सांगड़ मां अॼु वरी नैना आई आहे सर वो सिस्टर होना सर ने ना मोना होने की जेका गलती जो गाल करण जे लिए ना कॉल कई हा हा उन कहिड़ी ग़लती कई उन गलती कई त न जेका असां कज़न सिस्टर आहिनि जेका तव्हांजी हुनजो नालो खयो कोन हुनजो नालो आहे सना हुन स्पेशली मूंखां बि कॉल कराई आहे हुनखां बि कॉल कराई हुई तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ ऐं न असां ॿिन्ही हुन ग़लती आहे करे छॾियो नालो बि सना जो कोन खयो पर एॾी वॾी ॻाल्हि ॿुधायईं त बाबा शहनीला हुनजे वालदेन रखियो असांजी सिंगर आहे तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक हुनजे नाले ते हुनजो नालो रखियो वियो इहा बि वॾी ॻाल्हि करे न सना फैन मुंहिंजी आहे ॻाल्हाए शहनीला पई थी ऐं तूं पई थी ॻाल्हाई पोइ मां छा कयां अच्छा सना गूंगी आहे अच्छा ॻाल्हाईंदी न आहे
ना ना सर ॻाल्हाए त पाण ॻाल्हाए न हो न तव्हां सां ॻाल्हाइण थोरो घबराए हा हा सर हिकिड़ो गानो ॿुधायां ॿुधाए ॿुधाए हसी जिंदगी गुज़री वही ख्वाब हो या हवा खबर ही न पई हसी जिंदगी गुज़री वही ख्वाब हो या हवा खबर न पई हो गॾु हासूं त हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो मोकिलाए मूंखां खिलंदे रुअंदे अलविदा वई चई का ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी वाह 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 थैंक यू तव्हांजो नालो छा ॿुधायव सर मुंहिंजो नालो नैना आहे सर हिकिड़ो ॿियो कॉन्फिडेंट बि आहे उहो बि तव्हांखे ॿुधाइणो आहे हा ॿुधाए 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 कहाणियूं कर सर असल में न अगली साल हिन महीने में न मूं तव्हांखे कॉल कई हुई की न सर मुंहिंजी न शादी थियण वारी आहे तव्हांजो कोई शादी जो थीम हुयो शायदि ऐं न हिन जी साल अॼु हिन महीने में मूं तव्हांखे कॉल कई आहे तव्हांखे ॿुधाए थी की न मुंहिंजी अलाह जो शुक्र आहे हिकिड़ी धीउ पैदा थी आहे अच्छा नंढड़ी पैदा थी आहे माशाल्लाह 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 पोएं साल तव्हां मूंखे कॉल कई हुई आउं तोखे दुआ ॾिनी त अदी तुंहिंजा अलाह साईं नसीब भला कंदो ख़ुशि हुजे आबाद हुजे यादि आहे तोखे त नंढड़ी जो नालो छा रखियो आहे लाइबा नालो रखियो आहे चलो वेरी गुड अलाह साईं ख़ुशि रखे अलाह साईं तव्हांखे बख़्शे ॾिए तव्हांजी नंढड़ी तव्हांजी लाइबा ऐं सदा सलामत मुंहिंजो खोड़ सारो प्यारु नंढड़े ॿार खे ॾिजो ऐं खोड़ सारियूं ख़ुशियूं हुनखे ॾिजो ऐं सुठी परवरिश कजो इहे दुआऊं आहिनि मुंहिंजूं तव्हां सां ठीकु आहे थैंक यू अदी थैंक यू माशाल्लाह अदी असां सां गॾु भई इहो ई ॾिस मोहबत जो सिलसिलो आहे जंहिंखे असां जोड़ियो वेठा आहियूं ऐं इन अदीअ पोएं साल हिन ई ॾींहं ते कॉल कई हुई अॼु वरी उन ई ॾींहं ते कॉल कई अथई त मूंखे नंढड़ी बि ॼाई आहे सो माशाल्लाह अदी अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो सदा सलामत हुजो ऐं ईअं ई पंहिंजे घर में पंहिंजे बच्चनि सां पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे घर वारनि सां ख़ुशि हुजो सो 0213512176 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो मैसेज अव्हां कंदा आहियो मुंहिंजे पेज ते जेको आहे राजा में मुंहिंजो पेज फेसबुक ते तव्हां उन ते मैसेज बि कंदा आहियो सो कचहरी हलंदी रहंदी ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं पर गाना बि कॾहिं कॾहिं दिलि सां चवंदो आहियां त मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त गीत आहे उर्दू गीत है तेको तव्हांखे ॿुधायां थो मेरे ख्वाबों की तस्वीर है तू बेखबर मेरी तकदीर है तू तू किसी और की हो न जाना कुछ भी कर जाऊंगा मैं दीवाना तू हाँ कर या ना कर तू हाँ कर या ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हाँ कर या ना कर तू हाँ कर या ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण हाँ कर भाई हाँ नहीं कर हाँ कर अस्सलाम वालेकुम हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अब तुझे आवाज़ कोन थो अचे दोस्त टीवी ॾिस छा कजे आई माण्हू हाणे मूंखां पुछे किरण केरु आहे किरण मुंहिंजे पाड़े में रहंदी आहे मुंहिंजे पासे में ओड़े माने पाड़े में रहंदी आहे उहा किरण आहे गानो हुयो भई गानो ॻायोसीं हाणे हिन में छा कयूं ज़िंदगीअ में तो ख़ैर
रात जे पहर में कॾहिं कॾहिं केरु माना अहिड़ो माण्हू ॻाल्हियूं कंदो आहे पोइ हर हर खिल ईंदी आहे अंदरि अंदरि माण्हू खिल ऐं अंदरि अंदरि खिलणु ॾाढो सुठो हूंदो अथव अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा भाई छा हाल आहे सभु ख़ैरु आहे हाल वाल सुठा आहिनि केरु आहे अलावर आहे जाईरानी भाई शिकारपुर खां कहिड़ा हाल अथई अलावर आहियो ख़ुशि आहीं चाक आहीं चङो आहीं भलो आहीं दुआ आहे तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे बाबा चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो शो में शामिल थी विया आहियो साईं गानो ॿुधणो आहे हिकिड़ो अवां खां हा जी कहिड़ो तव्हांजो प्रोग्राम हाणे मां लाइव ॾिसी रहियो आहियां पोइ छा कयूं बंदि करायूं हिन प्रोग्राम खे न प्रोग्राम ॾिसी रहियो आहियां हिन करे तव्हां राब्ते में ई आहे हा चलो पोइ ॾिसंदो रह प्रोग्राम ॾिसंदो रह जी जी प्रोग्राम लाइव ई आहे बसि लाइव ॾिस तूं ठीकु आहे फोन खे छॾ फोन सां तुंहिंजो को कमु ई न आहे जी छा कंदो आहे मां स्टडी कंदो आहियां छा पढ़ंदो आहे 9th क्लास में 9th क्लास में पढ़ंदो आहीं जी जी चलो गुड आहे सुठी ॻाल्हि आहे को गानो ॿुधा पंहिंजे आवाज़ में गानो हा ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा क्या खबर ही न पई ये हसी जिंदगी गुजरी वही हा हा ठीकु आहे हो ऐसी जिंदगी होगी हर तरफ खुशी होगी इतना प्यार दूंगा तुम्हें ए मेरे सनम क्या करें जी क्या करें तो अॼु मूंखे हू पुराणो वक़्तु पियो यादि अचे जॾहिं आउं FM ते हूंदो हुउमि रेडियो ते हूंदो हुउमि अकेलो स्टूडियो में ऐं रात जे पहर में उर्दू में आउं शो कंदो हुउसि त 11 खां 2 बजे ताईं मुंहिंजो शो हूंदो हुयो पर ॻाल्हियूं जॾहिं सुठियूं हूंदियूं ऐं कॉलर सुठा हूंदा कचेरियूं सुठियूं हूंदियूं ऐं मां बुक्स पढ़ंदो हुउसि ॾाढा राति जे पहर में FM रेडियो त माण्हू वरी माना ख़बर ई न पवंदी आहे न स्क्रीन ते आहे ई कोन त अकेलो माण्हू हूंदो आहे तना हूंदो आहे स्टूडियो में पाण पियो हलाईंदो आहे त FM 100 ते मां शो कंदो हुउसि त पोइ उहा फीलिंग्स अचे पई त अॼु मां म्यूज़िक कोन्हे को पर म्यूज़िक जे बग़ैर उनजो इंट्रो तव्हांखे ॾेई थो ॿुधायां शाम से आँख में नमी सी है आज फिर आपकी कमी सी है शाम से आँख में नमी सी है आज फिर आपकी कमी सी है दफन कर दो हमें कि सांस आए अरे नब्ज़ कुछ देर से थमी सी है जी जनाब आप सबको दिल की गहराइयों से खुशामदीद कहते हैं हम अपनी महफ़िल में और आज खामोशी की ज़ुबान से गुफ्तगू करेंगे आज रात के लहजे में बातें करेंगे और आज चुपके से हाल दिल सुना देंगे आसपास के सारे मंज़रों को इतना खूबसूरत बना देंगे कि आप भूल जाएंगे कि आप इस दुनिया में जी जनाब आज आपको राजा मेमन लेके जाएगा ख्वाबों की दुनिया में सो बिल्कुलु अॼु पाण ख्वाबनि जी दुनिया में आहियूं ऐं ख्वाबनि जी दुनिया खे महसूसु बि कयूं पिया ऐं ख्वाबनि जी दुनिया में असां जेके असांजूं फीलिंग्स आहिनि उहे ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि वठो त हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी टीवी जो आवाज़ बंदि कयो जी जी यार शादाब टीवी जो आवाज़ त बंदि कराईंदा कयो दोस्तनि खां हलो चलो जी जी तव्हां टीवी जो आवाज़ बंदि कयो टीवी जो बंद कयो आहे सर नालो ॿुधाइजो सर सर मोहम्मद अशरफ मंसी फ्रॉम कराची साईं भली कार था चऊं मंसी साहब तव्हांखे छा कंदा आहियो सर मां बस ये थोरो घणो जो कमु हूंदो आहे त थोरो घणो कमु कंदा आहियो न जी जी इहो सुठो आहे थोरो घणो कमु कंदा कयो भाईजान तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसूं था प्यार सां मोहबत सां महिरबानी सुठो बणे थो महिरबानी महिरबानी छा सुठो लॻंदो आहे तव्हांखे तव्हांजी होस्टिंग मुंहिंजी होस्टिंग सुठी लॻंदी आहे जी जी त मां त बसि पंहिंजो पाण खे त ॾिसंदो आहियां मूंखे वणंदो ई न आहे शो पंहिंजो न असांखे ॾाढो थो वणे असांजी 2-3 दोस्तनि जी फरमाइश आहे हिकिड़ी हा उन्हनि जी फरमाइश तव्हां पाण पूरी कयो आउं कोन कंदुमि दोस्त तव्हांजा आहिनि तव्हां पाण पूरी कयो न उहो फरमाइश तव्हां पूरी कंदो न आउं न कंदुमि दोस्त तुंहिंजा आहिनि फरमाइश पाण पूरी कर मुंहिंजो तूं कॉलर आहीं नाला उनजा नाला मां तव्हांखे ॿुधायां थो हा ॿुधाए हिकिड़ो आहे मुमताज़ अली अब्बासी ठीकु आहे उनखे छा कयां उनजी फरमाइश आहे जो असांखे फौजिया सुमरू ॿियो हिकिड़ो आहे NTR बलोच
इन दोस्तनि खे बाक़ाइदे सलाम ॾे मानी खाराइनि सुठी कढ़ाई अधु मुर्गी घुरा खाराइनि हा इन्हनि सभिनी खे मानी खारा फ्रेश अच्छा लेकिन मानी कराए छा कराइनि मुर्गी खाराइनि कारे मिर्च में कढ़ाई कराए उहा घुराए खाराइनि अच्छा फौजिया सुमरो जो असांखे को कलाम ॿुधायो फौजिया सुमरो जी असांजी लाइब्रेरी में न आहे मौजूदु मुमताज़ मौलाई फरमाइश ते कोन हूंदो आहे प्रोग्राम ॾिसंदो भाई ख़बर पए त फरमाइश न थींदी आहे पूरी फरमाइश मां पंहिंजे घर वारनि जी पूरी न कंदो आहियां छा कयां मुमताज़ मौलाई सही है दवा खाधी है छा कजे अच्छा फर्स्ट ऑफ ऑल मां वरी तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे हिन शो में न का फरमाइश न हूंदी आहे का डेडिकेशन न हूंदी आहे छो त फरमाइश ऐं डेडिकेशन जा शोज़ ॾाढा कया आहिनि मूं ऐं काफ़ी चैनल्स ते मुख़्तलिफ़ ते हलंदा बि हूंदा या न हलंदा हूंदा तो का डेडिकेशन न हूंदी का फरमाइश न हूंदी तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि करणी आहे तव्हांखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करणी आहे त उहा ज़रूरु मूंसां शेयर कंदा कयो ख़ूबसूरत गानो प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ कहिड़ो गानो आहे हा ख़ूबसूरत ट्रैक है हाय अल्लाह दिल बस तो खे चाहे थी हाय अल्लाह दिल बस तो खे चाहे थी एंजॉय दिस ट्रैक हे ला 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 हो 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 अल्लाह दिल बस तू के चाहे थी हाय अल्लाह दिल बस तू के चाहे थी हर हर धड़के तो लय तड़पे हर हर धड़के तो लय तड़पे चरियो चवाए थी हाय अल्लाह दिल बस तो के चाहे थी हाय अल्लाह दिल बस तो के चाहे थी हे ला 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 हो झीर अखिन सां दिल तेरी थी मां तड़पा थो तू मुर्की थी झीर अखिन सां दिल तेरी थी मां तड़पा थो तू मुर्की थी मां तड़पा थो तू मुर्की थी क्या सुन संग दिल तोखे आहे क्या सुन संग दिल तोखे आहे याद रुलाए थी हो हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हो ला 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 हो ला 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 ग म ग म ग रे ग रे सा तुहिंजी हलण तां घोर कयामा चांडो किए चंड सितारा तुहिंजी हलण तां घोर कयामा चांडो किए चंड सितारा चांडो किए चंड सितारा पैर पदमड़ा पायल जर के पैर पदमड़ा
पायल जर के हैरत खाए थी हो। है अला दिल बस तो खे चाहे थी। हाय अला दिल बस तो खे चाहे थी। हर हर धड़के तो लय तड़पे। हर हर धड़के तो लय तड़पे चरियो चवाए थी। हाय अला दिल बस तो खे चाहे थी। है अला दिल बस तो खे चाहे थी। रोना चाहे रोना पाए, रोना चाहे रोना पाए, दिल कितना मजबूर है, किसे पता है कौन बताए, रब को क्या मंजूर है। रोना चाहे रोना पाए। हो भोला था नादां भी था, कुछ ना मैं जान सका, धागा रस्मों का क्या है मैं ना पहचान सका। किसे पता है कौन बताए, रब को क्या मंजूर है। रोना चाहे रोना पाए। वेलकम अगेन, खुशामदीद भलीकार। आया सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां भलीकार थो चवां पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। राति जो ई ख़ूबसूरत पर ऐं ख़ूबसूरत पर में जॾहिं तव्हांखे का ॻाल्हि सुठी न लॻे त पोइ तव्हां थोरो वॉक कंदा कयो, हलंदा कयो। जॾहिं तव्हां हलंदव कंदो वॉक कंदो त ऑटोमेटिकली तव्हांजी जेका फीलिंग्स आहिनि, तव्हांजो जेको दर्द आहे, तव्हांखे जेको हरूभरू जो अचानक जो जेको माना ईअं सदमो पहुचंदो आहे या हरूभरू जो अचानक जी का कहाणी ख़बर पवंदी आहे त पोइ तव्हां जेको आहे हलणु शुरू करे छॾींदा कयो। मूंखे अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, चांहि पीतमि तंहिं करे मुंहिंजो थोरो वॉक था कयूं तव्हां सां गॾु। 021351211763 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे कंहिं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम राजा जानी। साईं वालेकुम अस्सलाम। हाकिम अली सियाल खानपुर मां ज़िलो बहुत की सर। साईं साईं भलीकार सियाल साहब। खुश आहियो सर? ॿियो ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर आहे। पहिरियों त तव्हांखे एडवांस में हज जी मुबारक हुजो। उमिरो उमिरो वञो था उमिरो 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 हज बि इंशाल्लाह दुआ कजो त कंदासीं। हज बि अलाह कराईंदो परवरदिगार। उमिरे ते वञो था। चलो असांजे हक़ में बि दुआऊं घुरिजो। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में सियाल साहब। आसे चए थो मुंहिंजी सिक न लहे तुंहिंजी वञा वञा। हा। मुंहिंजी सिक न लहे तुंहिंजी वञा वो वञा, तेरी दिल थी चवे थोरो तरस वञा, मुंहिंजी सिक न लहे। आहा आहा आहा। करी भेरो भंवर जा तकड़ घणी तर दर्द वधे थो जाए घणी। आहा। तम यारीअ जो तूं निभाए खणी, तुंहिंजो हिकु हिकु थोरो लख जो मञा, मुंहिंजी सिक न लहे। हाय हाय। तुंहिंजी वञा रे वञा, तेरी दिल थी चवे थोरो तरस वञा, मुंहिंजी सिक न लहे। वाह। बस आज ॿुधायो तव्हांखे। हाणे वरी महिरबानी करे तव्हां बि असांखे ॿुधायो। जी। कहिड़ो ॿुधायां तव्हांखे? जेको दिलि करे सुणा। हा, दिल जी जेका ॻाल्हि आहे न, दिलि ॾाढी ख़राबु शइ अथई। सुणा, दिलि जी ॻाल्हि नथा तव्हां कयो। ख़राबु आहे नी, उस बात मज़ो बि न आहे न, हलणो बि त आहे न। ठीकु आहे। हा। कहिड़ो गानो ॿुधायां हाणे, यादि नथो अचे को अहिड़ो गानो। बसि को दिलि ते ई ॿुधाए, को दिलि जो को यादि अचे। अॼु में तव्हां पूरनि में वेठा हो, मस्ती में वेठा हो, माशाअल्लाह। हा।
हो दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे, एक चेहरे ने बहुत ट्यूं न्यूं 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 एक चेहरे ने बहुत प्यार से देखा मुझे। ठीक है जी साईं, महिरबानी सर, अल्लाह आबाद करो। चलो महिरबानी सर, कुर्ब कुर्ब अवां जूं महिरबानियूं, अवां लख थोरा। ऐं इहा हक़ीक़त आहे त जीअं अदे चयो आहे त सवेल ॻाल्हि कई त तव्हां वञो पिया, मुबारक हुजनि। ऐं इहा हक़ीक़त आहे, मां पाण इन शइ जो क़ाइल आहियां त उते त बसि वञूं पिया दीदार वठणु, ज़ियारत वठणु, पर हिते कुझु अहिड़ो कमु करे वञो जंहिंसां जेको आहे न तव्हांजो सम्झी सभु शयूं थी वञनि। हिते को अहिड़ो कमु को इंसान सां सुठो करे, को कंहिं इंसान सां मतिलबु ज़बरदस्त का शइ करे वञो त जीअं उहो लतीफ़ सरकार चयो आहे त रोज़ा निमाज़ू पिणु चङो कमु कर, को अहिड़ो फ़हम जो पसी पाण पीढ़ीअ खे, त बिल्कुलु को अहिड़ो कमु कयो ज़रूरु जो डायरेक्ट तव्हांजो कनेक्शन थी वञे। सो इहो ई कमु आहे, इहे ई मोहबतूं आहिनि, इहे सभु शयूं हिते हूंदियूं। सो माण्हू कोन रहंदो। ऐं हक़ीक़त आहे त माण्हू में एतिरी हिमत न आहे जो माण्हू पाण खे पोइ खणी सघे, पोइ खणण वारा ॿिया हूंदा उहो बि केरु कुलो ॾिए न ॾिए, पर कोशिशि कंदा कयो कुझु अहिड़ियूं शयूं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं, कुझु अहिड़ियूं यादूं हिते छॾे वञूं हिन दुनिया में, जेके असांजे पोयां असांखे मतिलबु अॻियां हली बल्कि सुकून ॾियनि। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे कंहिं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? साईं अब्दुल मजीद जो कयो। साईं किथां? साईं मकली तां। साईं ख़ुशि आहियो? चाक चङा भला जोकी साहब? दुआ सर, हरी बारी सा कर सुम्ही रही। कोशिश कई काफी पर फोन अटेंड कोन कर खाली साहब। छा कजे अदा, छा कजे, अरीबा प्यारी आहे असांजी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। कुझु ॿुधायो अॼु पंहिंजे आवाज़ में। अॼु अरीबा न आहे त अरीबा जो अबू ॿुधाए। सर तव्हां चाक चङा भला ख़ुशि आहियो? हा ख़ुशि, चाक चङो भलो अदा, अल्हम्दुलिल्लाह सभु सेठ। अदा असांखे को सुरीलो आवाज़ कोन थो अचे, पर मैं तव्हांजी फरमाइश पूरी कई। हा ॿुधाए। शिकवा न कर, गिला न कर, ये दुनिया है प्यारे या गम के मारे तड़पते रहे। शिकवा न कर, गिला न कर, वाह फिजा इस गुलस्तान में आती रही, हवा सूखे पत्ते उड़ाती रही, वाह यहाँ फूल खिलते बहारों से मिलते बिछड़ते रहे। शिकवा न कर, गिला न कर। ऐ खुदा मेरे अब्बू सलामत रहें, ऐ खुदा मेरे अब्बू सलामत रहें। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, थैंक यू वेरी मच। अधु असां सां गॾु हुयो ऐं अधु जो गानो ॿुधी न मूंखे ॾाढी यादि अची वियो, ऐ ख़ुदा मेरे अब्बू सलामत रहें। सो मोहबतूं विरहायूं था, प्यार विरहायूं था, स्पेशली राति जे हिन ख़ूबसूरत वारे में काफ़ी मैसेज आहिनि दोस्तनि जा, उन्हनि खे बि शामिलु रखिणो आहे। ज़वार इरशाद अली आहे असां सां गॾु ऐं चए थो वर्ल्ड कप पाकिस्तान खटे ईंदो। अदा असांजूं दुआऊं आहिनि ऐं वर्ल्ड कप शुरू थी चुका सुभाणे खां। ज़ुबैर अहमद जरवार आहे, चए थो त इतनी मोहब्बत न करो कि बिगड़ जाएं हम, इतनी मोहब्बत ना करो कि बिगड़ जाएं हम, थोड़ा डांटा भी करो कि सुधर जाएं हम, हो जाए अगर कोई हमसे खता तो हो जाना खफा, हो जाए अगर कोई हमसे खता तो हो जा ना खफा, मगर इतना भी नहीं कि मर ही जाएंगे हम। हाय 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 हाय, छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा खाला खैर आदि खुश आई नी? मां त ॾाढी ख़ुशि आहियां नी। ॿुध त सही, तूं ख़ुशि आहीं नी? आऊ चाक चङो भलो आहियां नी, तुंहिंजे साम्हूं आहियां नी। शुक्र शुक्र अल्हम्दुलिल्लाह। भला सूर डरो थी वई न? हा बिल्कुलु अॼु सेट थी वियो। मां कल्ह जेको शुक्र ॾाढी दुआ कई मां राति जो बि फजर में बि अदा। बस अल्लाह सेहत ॾींदी मुंहिंजा बच्चा। बस इहा दुआ कंदी कर, अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे, तव्हांजी सॼी टीम खे सेहत ॾींदो इंशाअल्लाह। आमीन आमीन आमीन। सभु जेके बि मरीज़ आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ दुआ आहे त अल्लाह साईं उन्हनि सभिनी खे सेहत ॾे इंशाअल्लाह। सॼी दुनिया जे लाइ
भला कॾहिं था तव्हां ख़ैर सां वञो उमिरि ते? 22 तारीख़ 22 अक्टूबर। बस पोइ असां बि हलंदासीं ईंदासीं हुते। वाह 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 वाह। पतो ॿुधाए वञजांइ। पतो कहिड़ो आहे बाबा? मालिकनि जो घर आहे, दर ते वेठा हूंदासीं जेतिरो ॾींहं बि हुयासीं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। असांजे घर न हलंदे छा भला होॾे? तव्हांजो घर बि आहे हुते? उते आहे न सऊदी अरब में, दासो जद्दा में आहे। अच्छा, जिद्दा में घर आहे, पोइ अचो पिया तव्हां? जी हा, जद्दा में आहे, बेरीन में आहे, सऊदी अरब में आहे। तूं हुकुम कर। चलो बस डन है बस। पोइ उन्हनि खे मिलंदासीं मुंहिंजी छोकिरीअ सां, बचनि सां, मोहम्मद जो मेर सां, सभु तुंहिंजे लाइ सिकंदा आहिनि। चलो चलो ज़रूर उन्हनि सां बि थींदी मुलाक़ात। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। बस 22 तारीख़ ते पोइ असांजो बि सफ़र अची वियो। चलो चलो तव्हां कॾहिं था अचो? बस असां बि 23 24 ताईं इंशाअल्लाह। हलो हलो। नंबर इहो ई आहे न तव्हांजो? इंटरनेशनल नंबर आहे न? हा, नंबर इहो ई हूंदो। बस इंशाअल्लाह इंशाअल्लाह तव्हां सां कांटेक्ट कबी। ॿियो सभु ख़ैर आहे? ॿियो सभु ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह। ॾाढो सुठो गानो ॿुधाइजांइ, तमामु घणो। कहिड़ो ॿुधाए? बस जेकी वणे। मूंखे जेको वणे? हा, मूंखे इहो वणे वणे। तूं मूंखे वणी थो इहा ॻाल्हि बि आहे, ऐं तोखे वणा मां ज़रूरी त नाहे हो। न साथी मिलियो को कॾहिं रूह वारो, अकेला हुयासीं अकेला ई आहियूं। विसारे छॾियो जन मुसीबत में मूंखे हो ला 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 ला। विसारे छॾियो जन मुसीबत में मूंखे, वरी यादि कयां मां ज़रूरी त नाहे हो। ठीकु आहे? ठीक है, थैंक यू वेरी मच। हाणे मुस्कान सां। चलो आप मुस्कान से जो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केड़ा हाल? हम ऐसे ही हैं, ऐसे ना मुझे तुम देखो। हाँ क्या हाल है? बस ठीक। कैसा वक्त गुजर रहा है, कैसी जिंदगी गुजर रही है? बहुत अच्छा। खड़े हो जाओ इधर ही। हाँ हाँ बहुत अच्छा। आप बताएं, आप कैसे हैं? हम ऐसे ही हैं जैसे आपने हमें देखा है पहले और आज। बहुत खूबसूरत माशाल्लाह। कितने खूबसूरत हम लग रहे हैं, आप हमें आज बता के जाएं। बस बहुत खूबसूरत। बहुत खूबसूरत। ये आपकी ये आपकी अपनी जो नजरें हैं ना, ये बड़ी खूबसूरत है, इसलिए मैं आपको खूबसूरत लगता हूँ। I know, thank you। आपकी बहुत प्यारी आंखें माशाल्लाह, और कल भी आप बहुत प्यारे लग रहे थे। आँखें 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 अखियुनि ते गानो ॿुधाए? हाँ ॿुधाए। हो अखियूं मूं सुञातियूं, अखियूं मूं सुञातियूं, हो अखियूं मूं सुञातियूं, अखियूं मूं सुञातियूं, निहारण लाइ छिरकनि, निहारण लाइ छिरकनि, निहारण लाइ आतियूं, अखियूं मूं सुञातियूं, अखियूं मूं सुञातियूं। माशाल्लाह। चलो अच्छा, थैंक यू। तुम भी सुनाओ कुछ। हाँ ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। तव्हांजे लाइ स्पेशल। मुंहिंजे लाइ स्पेशली ॿुधायो। चांदो की रात में तब श्रृंगार करे, चांदो की रात में तब श्रृंगार करे, जानती मुझे सामने कोई दोन करे, मत काफे थिया तोखे सज धोखा, मत का तोखे सज धोखा, तू बे पर्दे करे शामिल दोन करे, चांदो की रात में। आहा, चलो जबरदस्त, थैंक यू वेरी मच। आप भी कोई गाना सुना दीजिए। हम आपको कौन सा? न परे मुखा। केड़ो? बन न परे मुखा थोड़ो छॾण।
हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए कर न जुदायूं ईअं मुहड़ो मटाए हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए। ठीकु आहे? थैंक यू, बहुत प्यारे लग रहे हैं माशाल्लाह। थैंक यू वेरी मच मुस्कान, वॾी महिरबानी। उर्दू में तारीफ़ कंदी आहे, सिंधी में वो ॻाल्हाईंदी आहे पाण, वरी उर्दू में तारीफ़ कंदी आहे मूंसां। सो ठीकु आहे भाई, थैंक यू वेरी मच। ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि थो हलूं, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे, ऐं प्यारो अंदाज़ आहे हुमेरा छन्ना जो। एंजॉय कंदा। छन 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 पायल पेरन मंझ वजे। सनियते गागर सूहे गजरा बाहुन मंझ। चेल सनियते गागर सूहे गजरा बाहुन मंझ। चेल सनियते गागर सूहे गजरा बाहुन मंझ। ओ गजरा बाहुन मंझ। छन 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 पायल पेरन मंझ वजे। छनन छनन छन 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 पायल पेरन मंझ वजे। छनन छन 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 पायल पेरन मंझ वजे। छन
छनन छनन छन 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 पायल पेरन मंझ वजे दे कड़ो कोठ लताड़े आय गहेली घर घर दे कड़ो कोठ लताड़े आय गहेली घर घर दे कड़ो कोठ लताड़े आय गहेली घर घर दे कड़ो ओ घर घर दे कड़ो छन 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 पायल पेरन मंझ वजे छनन छनन छन 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 पायल पेरन मंझ वजे सखी तू मोरणी वागटली थी जोड़ी सजे खबे छनन छनन छन 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 पायल पेरन मंझ वजे छनन छनन छन 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 पायल पेरन मंझ वजे छनन छनन छन 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 पायल पेरन मंझ वजे छनन छनन छन 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 पायल पेरन मंझ वजे वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार 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 अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार पंहिंजी ख़ूबसूरत महफ़िल में अवां जो प्यार अवां जूं मुहबतूं अवां जूं ख़ुशियूं हाय हाय छा कजे छा कजे छा कजे सो जल्दी न सुम्हंदा कयो कंहिंजो छा चवंदा आहिनि न कंहिंजो दिलि कोन लॻंदो आहे ऐं तव्हां जॾहिं जल्दी सुम्ही पवंदा आहियो त पोइ ज़िंदगी माना बोर थी वेंदी आहे सो ख़ैर पाण त ज़िंदगी बोर थियण कोन ईंदासीं राति जो 9 खां 11 बजे ताईं अव्हांखे एंटरटेन कंदा रहंदासीं पर पोइ 11 खां पोइ पाण ॼाणो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम क्या हाल है भाऊ हाँ क्या हाल है साईं मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह तबियत सही अथव मां बिल्कुलु ठीकु आहियां मूंखे भलीकार चयो दिलि जी गहराइयुनि सां अच्छा असांजा चैनल तव्हां ॾिठा न हा यूट्यूब वारा चैनल ॾिठा न यूट्यूब वारा चैनल हुया न असांजा कलाम बुट वग़ैरह उहे त न ॾिठा न तव्हां न मूं न ॾिठा न ॾिठा आहिनि न तव्हांजा चैनल जी 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 कलाम बुट प्रोडक्शन लिखंदव न रोज़ असां तव्हांखे ॾिठो आहे लाइव तव्हां असांखे बि लाइव ॾिसो न हाणे ज़रूरु ॾिसंदासीं साईं ज़रूरु ॾिसंदासीं उन में सिंधी कलाम हा इलाही सिंधी कलाम आहिनि ठीकु आहे ज़रूरु ॿुधंदासीं तव्हां ॿुधायो पंहिंजे आवाज़ जे अंदाज़ में को कलाम नाम ले लेके तेरा हम तो जिए जाएंगे लोग यूं ही हमें बदनाम किए जाएंगे नाम ले लेके तेरा हम तो जिए जाएंगे जाने वाले तेरे कदमों के निशान बाकी है हम तो सजदे तेरी राहों में किए जाएंगे नाम ले लेके तेरा हम तो जिए जाएंगे लोग यूं ही हमें बदनाम किए जाएंगे नाम ले लेके तेरा हम तो जिए जाएंगे वाह नाम ले लेके तेरा हम तो जिए जाएंगे हाँ बी कहिड़ी लाइन हुयो साईं बी कहिड़ी लाइन हुयसि नाम ले लेके तेरा हम तो जिए जाएंगे लोग यूं ही हमें बदनाम किए जाएंगे लोग यूं ही हमें बदनाम किए जाएंगे छा ॻाल्हि कजे कमाल करे छॾियो साईं तव्हां ज़बरदस्त थैंक यू सर
असांजे चैनल ज़रूरु ॾिसिजो। लव यू, ज़रूरु ज़रूरु साईं, महिरबानी महिरबानी। ऐं स्पेशली अॼु मां पंहिंजे हिन शो जे थ्रू मुंहिंजा तमामु प्यारा जेके सिंध जा आर्टिस्ट आहिनि उन्हनि सभिनी खे मां सलाम चवंदुसि हितां। ऐं अॼु की हिन ख़ूबसूरत महफ़िल में मुंहिंजे हिन लाइव विथ राजा में मां सभिनी खे यादि रखंदुमि। ज़ुल्फ़कार बुर्दी, असलम भुट्टो साहिबु, पाली पारस, ऐं हुन सां गॾु गॾु आमिर शाह साहिबु एंड तारिक ख़ान कोरेजो साहिबु टीके, एंड उन सां गॾु गॾु असांजो प्यारो दिलि वारो अब्बास गुल ओढाणो साहिबु एंड सलीम जान बलोच, ऐं जेके बि प्यारा आहिनि मुंहिंजा ज़फ़र जिसकानी साहिबु, हैदर छजड़ो ऐं ख़ालिद शाह साहिबु, ऐं काफ़ी दोस्त आहिनि, मोहरम नाज़ आहे, ऐं उन सां गॾु कहिड़ा दोस्त आहिनि यार, जल्दी छा था ॿुधा? थी विया रिपीट कर। हा, दवा खाधी अथई अॼु? ख़ालिद शाह दवा न खाधी अथई, रिपीट थो करे उहो बि। सो छा कजे खजू बि आहे भई असांजो ख़ूबसूरत डायरेक्टर, ऐं उन सां गॾु जेके दिलि वारा मूंखे हींअर ॿुधनि पिया, मंज़ूर दानिश साहिबु आहे, इसरार लगारी साहिबु आहे, एंड जेके एक्टिव आहिनि, मंज़ूर मुराद साहिबु आहे, असद कुरैशी साहिबु आहे असांजे हिन ग्रुप में, सिंध जे आर्टिस्ट में बिशारत अब्बासी, रसूल बख्श डायरी साहिबु आहे। सो काफ़ी आहिनि, सिंध जे आर्टिस्ट हिकिड़ो ग्रुप आहे असांजो। उन ग्रुप में मां उन्हनि सां कचेरी बि कंदो आहियां, मज़ो बि कंदो आहियां, ऐं उहो ॾाढो ज़बरदस्त ग्रुप आहे। सुधीर मीराली आहे उन में, ऐं खोड़ सारा दोस्त आहिनि जेके असांजी उन महफ़िल में। मुस्तफ़ा अब्बासी आहे, एंड दादा रऊफ़ कंदर साहिबु आहे, जिमी भुट्टो, फ़ारूक भुट्टो आहे, एंड उमेर भुट्टो आहे, सुमेर भुट्टो आहे, अज़ीज़ भुट्टो आहे। ये सभु दोस्त उन ग्रुप में मौजूदु आहिनि। सो उन्हनि सां मोहबतूं वंडींदो आहियां, पर राति जे पहर खां पोइ, छो त हिन वक़्तु मां पंहिंजे शो में हूंदो आहियां। सो लव यू ऑल। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? तमसीला शाह, ॻोठ बुदल शाह खां। कहिड़ी शाह? ॻोठ पीर शाह खां, तमसीला शाह। तनसीला शाह खे भली कार था चओ, वधीक ख़ुशि आहियो, चा कहियो, चङियूं आहियो, भलियूं आहियो? शुक्र अल्लाह जो, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां। तव्हांजे साम्हूं छा कंदी आहे मुंहिंजी भेण? मां हाउस वाइफ आहियां। हाउस वाइफ आहियो, माशाल्लाह, वेरी गुड। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर? जी अदा बिल्कुलु, तव्हांजो शो रोज़ ॾिसंदा आहियूं। कीअं लॻंदो आहे? सुठो लॻंदो आहे? बोर कंदो आहे? एंटरटेनमेंट आहे सुठी? बहितरीन लॻंदो आहे तव्हांजो शो। कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻंदी आहे? तव्हांजा जेके गाना ॻाईंदा आहियो उहे सुठा लॻंदा आहिनि ॾाढा। अच्छा, महिरबानी। तव्हां आया आहियो त तव्हां बि पंहिंजी आवाज़ में कुझु ॿुधाए छॾियो। जी अदा। हा दी। चङो दिल लॻी जो तो बदलो ॾिनो आ, पुछण दे के आया तुम दीरनो आ, चङो दिल लॻी जो तो बदलो ॾिनो आ, पुछण जे की आया तिन दीरनो आ। वाह वाह। वफ़ादार आया वफ़ा कमो जो, भली कर जफ़ा सुहिणा जफ़ा कमो तुंहिंजो। जी अदा। वाह 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 दी, वाह वाह, ज़बरदस्त, थैंक यू। तव्हांखे वणियो? बाक़ाइदे वणियो। हो चङो दिल लॻी जो तो बदलो ॾिनो आ, पुछण जे की आया से तिन भी रुनो आ। वाह सही वाह, महिरबानी अदी कुर्ब। थैंक यू वेरी मच। अदी असां सां गॾु हुई, लख थोरा। ऐं अव्हांजो प्यार, अव्हांजो मोहबतूं, अव्हांजूं ख़ुशियूं, ऐं अव्हांजे हिन ख़ुशियुनि जे अहसास में राजा मेमण अव्हां सां गॾु आहे। ऐं राति थिए थी त सूर जागनि था, ऐं जॾहिं राति थींदी आहे त सूर जागंदा आहिनि। राति थींदी आहे उन जे लाइ स्पेशली टीके खे मां शादीअ जूं मुबारकूं ॾींदुमि भई पंहिंजे हिन शो जे दौरान। त शादीअ जूं मुबारकूं हुजनि था, अलाह साईं तोखे ख़ुशि रखे, आबाद हुजे। ऐं शादीअ खां पोइ तूं बदिलजी वियो आहे, तुंहिंजो माइंड बदिलजी वियो आहे, तूं मैच्योर थी वियो आहे। सो अलाह साईं तोखे आबाद करे, ख़ुशि हुजे, सदा सलामत हुजे। तोखे घणो केॾो मां इहे अॼु खां 10 साल पहिरियां बि ॻाल्हियूं चवंदो हुउसि, उहे ॻाल्हियूं साॻियूं हाणे तुंहिंजे साम्हूं अचनि पियूं। छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु आहे? खुदासन चांडियो शेरगारे का। साईं भली कार था चओ तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। कहिड़ा हाल आहिनि? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? हाल सही आहिनि, बिल्कुलु तयार आहियूं। ज़िंदगी सही पई गुज़रे? सफ़ा सही पई गुज़रई? पक? सही पई गुज़रे। तव्हांजी कीअं पई गुज़रे ज़िंदगी? हा सफ़ा सही। अॼु सलाम पियो ॾेई असांजो यार इफ़्तिखार विस्तड़ो, सलाम पियो ॾेई।
मां काल ट्राई डेली कंदे पर ताणी काल अॼु लगी अलाए चए तो नालो तां खणंदा करियो ॿुध त सही इफ्तिखार चए मुंहिंजी फोन ई नथो खणे इफ्तिखार कहिड़ो इफ्तिखार विस्तरो तो वारो दोस्त नंढे हूंदे वारो अरे नंढे याद न आहे याद न अथई मूंखे चए हुयो यार आहे पजो यार आहे हा याद थी वियो हुजे यार यादि न करे फोन त खणो न जी भाऊ फोन करे त खणा न इफ्तिखार फोन करेसि दोस्त ॾे ठीकु आहे दोस्त जो फोन करे त खणा करे थो हाणे करे थो बसि ठीकु आहे ओके तव्हांजो प्रोग्राम ॾाढो असांखे पसंदि ईंदो आहे हा केतिरो पसंदि ईंदो अथई ॾाढो पसंदि ईंदो आहे मुंहिंजो वरी वालिद साहब तव्हांजो प्रोग्राम पसंदि सां ॾिसंदा आहिनि तव्हांजो वालिद साहब पसंदि सां ॾिसंदो आहे चलो महिरबानी कुर्ब लख थोरा थैंक यू वेरी मच अधु असां सां गॾु ऐं ग्रुप जी ॻाल्हि कयमि मतिलबु सिंध जे आर्टिस्ट ग्रुप जी त सिंधी आर्टिस्ट ग्रुप में काफ़ी सारा दोस्त आहिनि जंहिंमें इफ्तिखार विस्तड़ो बि आहे आफ्ताब तुनियो साहब बि आहे ऐं ॿिया बि दोस्त आहिनि जिन जो नालो मां न वठी सघियो आहियां अमजद गुल आहे अली अमजद लाड़काणा खां आहे ऐं खोड़ दोस्त आहिनि जिन खे मां हींअर लाइव आहे वाइंड अप जो टाइम आहे इन करे मां नालो न पियो वठां मूंखे जिन जो नालो न वरितो आहे मूंखे महिरबानी करे मैसेज ज़रूरु कनि त मां वरी उन्हनि खे सुभाणे यादि कंदुमि पंहिंजे हिन शो में सो लव यू ऑल इनशाला वरी थिए थी अव्हां सां मुलाक़ात तेसीं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत साधनो त सुभाणे राति जो 9 बजे अव्हां सां थींदी मुलाक़ात पर सुभाणे शाम जो 5 बजे असां कटींदासीं केक असांजे प्यारे सिंध जे सोजरे जो जेको आहे असलम भुट्टो ऐं असलम भुट्टो माशाल्लाह ख़ैर सां सुभाणे 16 सालनि जो थींदो त उनजो केक पाण 5 बजे सुभाणे कटींदासीं ऐं गुलदार भंगवार साहब खे ज़रूरु मां यादि कंदुमि गुलदार ॾिस आख़िर में पछाड़े में यादि अची वई ऐं गुलदार भंगवार खे यादि कंदासीं त गुलदार भंगवार जी वॾी महिरबानियूं लख थोरा सभिनी जा सो वेंदे वेंदे सुठो सुठो गीत तव्हां सभिनी प्यारे जे लाइ मूंखे इजाज़त दुआउनि में यादि रखंदा लव यू ऑल
लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।